टंडियाल में NICVT जो इफ्तिताह थी वियो आहे, जॾहिं त दिल्ली जे शोबे जे अहम यूनिट जो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी कयो। तक़रीब में PP अॻवान ज़हीर पिताफ़ी, ADC 1 अब्दुल हफ़ीज़ लेगारी समेत अहम अमलदारनि ऐं सियासी शख़्सियतनि शिरकत कई। फर्स्ट एड में हींअर बि हिननि जी जेकी बि आहे पंहिंजो करे पंहिंजो सेटल करे जेके ॿिया कंहिं अटैक थिए थो खणी वेंदा हैदराबाद। लेकिन इहा शुरूआत फर्स्ट स्टेप जी इंशाअल्लाह साल खान जे अंदरि ॾिसां तव्हांखे इलाही तव्हांखे प्रोग्रेस हिते मिलंदी। सिंध में NICVT जो नेटवर्क जी तीअं वधंदो पियो वञे ऐं उमेदु आहे त जेके दिलि जा मरीज़ आहिनि उन्हनि खे प्रॉपर ऐं टाइमली ट्रीटमेंट थींदी। ॾाढी ख़ुशख़बरी आहे त NICVT जे तरफ़ां अॼु पंहिंजे 20 चेस्ट पेन यूनिट जो अॼु टंडोला यार्ड में इफ्तिताह कयो वियो आहे। हिते ECG जी सहूलियत हूंदी, OPD जी सहूलियत हूंदी, फौरी तिबी इमदाद जी सहूलियत हूंदी। ये हॉस्पिटल मुमकिन न हुई जो एडी महंगी हॉस्पिटल आहे, काई इंटरनेशनल वर्ल्ड वाइड हॉस्पिटल आहे। सो इहा हॉस्पिटल टंडोलायर में खुलण मूंखे लगे थो तमाम टंडोलायर जे लाइ खुशकिस्मती। त असां वटि ख़ुदा न ख़ास को हार्ट अटैक जो पेशेंट, दिलि जो मरीज़ जेको बि अचे थो उन जो हिते तुर्त इलाज कयो वेंदो। इहा सहूलियत हिते जी आवाम जे लाइ हिकिड़ी वॾी गिफ्ट आहे। अॼु जी हीअ जेका काविश आहे वो टंडोलायर जे रहवासियुनि लाइ तमामु हिकिड़ो वॾो जेको आहे फ़ाइदे जो अमल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी साहब जा चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब जा जंहिं टंडोलायर जी आवाम लाइ तोहफ़ो ॾिनो। टंडियाल में दिलि जे शोबे जे यूनिट जो क़याम बहितरीनु अमल आहे, पर हाणे ॾिसणो इहो आहे त सिहत खातो उन में केतिरियूं सहूलियतूं ॾेई सघे थो। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध TV न्यूज़ टंडोलायर।